अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भली कार ऐं पंहिंजे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं इसराइल ईरान जेका जंग आहे उनमें नो डाउट अमेरिका जो जेको किरदारु आहे उहो तमामु अहम थींदो पियो वञे। गुज़र राति डोनाल्ड ट्रंप सरेआम जेका हिकिड़ी धमकी ॾिनी ईरान जे सुप्रीम कमांडर खे क़त्ल करण जे हवाले सां। हुन चयो त असांखे ख़बर आहे उहो किथे आहे ऐं जहिड़ी टाइम चाहियूं असीं उनखे टारगेट करे सघूं था। गॾोगॾु हुन इहो बि चयो त हाणे ईरान वटि हिकिड़ो ई ऑप्शन आहे त हू जोहरी मुआदे तां बि हथु खणे ऐं उन्हनि जो जेको मुआदो आहे उन ते अमल करे उनखे हथियार फिटा करणु खपनि। सिधी हिकिड़ी धमकी हुई। उनजे जवाब में ईरान जा जेके सुप्रीम लीडर आहिनि उन्हनि बि अॼु बयानु ॾिनो आहे जेको इंतिहाई सख़्तु आहे। उन्हनि हिकिड़ो त इसराइल ते हमला वधीक तेज़ करण जो ऐलान कयो आहे ऐं गॾोगॾु उन्हनि डोनाल्ड ट्रंप खे मुखातिबु थींदे इहो चयो आहे त उहो रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदा, कंहिं बि रीति हथियार फिटा न कंदा। ऐं उनजो इहो चवणो त डोनाल्ड ट्रंप खे जेके ईरानी आहिनि उनजी तारीख़ जी ख़बर ई कोन्हे त असीं छा कुझु करे सघूं था। जेकॾहिं अमेरिका सिधी रीति हिन जंग जो हिसो थिए थो त उन्हनि खे नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सानु जेको आहे उहो अमेरिका खे थींदो। सही सूरत हाल कहिड़े पासे वञे पई उन ते पाण जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु हिन तनाज़ुर में जेका अमेरिका में अॼु इंतिहाई हिकिड़ी अहम मुलाक़ात थियणु वञे पई फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में जेका मुलाक़ात थिए पई उनजी केतिरी अहमियत आहे उन ते पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर इस्लामाबाद वञा सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुनिगार आहिनि अब्दुल रज़ाक खत्री साहिबु, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। खत्री साहिबु तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो हीअ जेका जंग शुरू थी आहे इसराइल ऐं ईरान जे विच में, अॼु तक़रीबन 6 ॾींहं आहे उन जंग खे, ऐं कल्ह जेको डोनाल्ड ट्रंप जो रवैयो हो उनखां पोइ त अव्हां जो विलाग बि ॾिठोसीं, ॿियनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे बि ॾिसूं पिया ॿुधूं पिया त ख़दशा जेके आहिनि तमामु घणा वधंदा पिया आहिनि त अमेरिका पाण इन जंग जो सिधी रीति हिसो थियणु वञे पियो। छा पियो थिए, आयतुल्ला ख़ुमैनी खे बि जंहिं अंदाज़ सां उन्हनि धमकी ॾिनी। सो हाणे ही उहो ट्रंप साहिबु आहे जेको इलेक्शन में नारो हणी आयो तूं दुनिया मां जंगनि जो ख़ात्मो आणींदो, ग्रेट अमेरिका अगेन जो हू ॻाल्हियूं करे पियो, या अमेरिका सभ खां पहिरीं अमेरिका जा नारा पिया हंया। हाणे उहो माण्हू 6 महीननि जे अंदरि अंदरि जेको आहे ॼण त हिकिड़ी वॾी जंग जो हिसो थियणु वञे पियो। कीअं पिया ॾिसो ट्रंप साहिब जूं ख़ासि तौर ते अमेरिका जूं जेके पॉलिसियूं आहिनि? असल में नसीब साहब वॾी महिरबानी। एक्चुअल इशू इहो आहे त हीअ जेका जंग आहे इहो मूंखे लॻे ईअं थो त शायदि दुनिया जो नक्शो चेंज कंदी ऐं पाण वारी जेका जनरेशन हूंदी, मुंहिंजी त ख़्वाहिश बि आहे ऐं राय बि आहे त ईअं न थिए। पर छाकाणि त उहो जेको चयोनी आहिनि रियासत आहे जेका इसराइल भाई जी, बुनियादी तौर ते हुनजो जेको मामिलो आहे एजेंडा आहे उहा इहा आहे त हू हिनखे सॼो एक्सपेंड करणु चाहे थी ऐं हुनजो सबबु इहो आहे त नेतनयाहू सियासी तौर ते मुकमल तौर ते कमज़ोर आहे। ऐं मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे, जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन पाए त अक्टूबर में आई थिंक 2024 में या 23 में जेको हमास हमलो कयो हो इसराइल ते, उनखां पोइ जेका गज़ा जी सूरत हाल पैदा थी, उहो बि हाणे इहो क्लियर थियो आहे त उहो बि असल में इसराइल जो प्लान हो जंहिं हुनखे मौक़ो ॾिनो हो त उहो सॼे हिनखे मल्क जो ढेर ठाहे ऐं पोइ तव्हां कड़ियूं मिलायो त उनखां पोइ हुन हमास खे ख़तमु कयो, हुनजी लीडरशिप ख़तमु कई, हुनखे कमज़ोर कयो, हिज़बुल्लाह खे हुन ख़तमु कयो, हुनखे कमज़ोर कयो। हिते शाम जे अंदरि सॼी सूरत हाल चेंज थी। पहिरियों अमेरिकन जेके आहिनि उहे अलकायदा जा जेके हमराह आहिनि, पहिरीं दाइश आहे पोइ अलकायदा जा, उन्हनि अची उन्हनि खे पावर मिलियो ऐं सऊदी अरब में जोलानी जी जेका मुलाक़ात थी उहो सभिनि जे साम्हूं आहे। यमन में जेके हौथीज़ हुआ उन्हनि खे बि कमज़ोर करे छॾियो। यानी ही उहे प्रॉक्सीज़ हुयूं ईरान जूं जेके अमेरिकन पाबंदियुनि जे बावजूदि हू हुनखे खयो पिया आयो। हाणे जॾहिं उहो हुते कमज़ोर थी वियो त हिननि वटि हाणे आख़िरी ऑप्शन इहो हो त ईरान ते अटैक करे हिते रिजीम चेंज कराइजे ऐं उनखां पोइ हिन ख़िते में अची वेही रहिजे। हाणे तव्हां ॾिसो त अॼु जेको सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामनाई जो ख़िताब कयो आहे, सची ॻाल्हि इहा आहे त हिन ही जेका मौजूदा हाणे तारीख़ आहे दुनिया जी, उनमें मूंखे त कोई अहिड़ो सियासी माण्हू एॾो वॾे मुल्क जो सुप्रीम लीडर नज़र ई नथो अचे जीअं ट्रंप खे चयो हुजे त तो ईरान जी त तारीख़ ई कोन्हे पढ़ी त उनखे धमकियूं ॾेई को तव्हां चुकाए सघो था, थी नथो सघे। हाणे हिन सूरत हाल कल्ह जेको थ्रेट कयो त गैर मशरूत सरेंडर करियो, हिन चयो त सरेंडर त असीं कंदासीं कोन, यानी ही जंग वधीक हलंदी।
कल मूं पढ़ियो पे अॼु मूं पंहिंजे वीलाग में जो ज़िक्र कयो आहे तो इसराइल जो रिटायर्ड जनरल आहे हुन चयो त ही नेतनयाहू हिन जंग में जेको वठी पियो वञे हिनखे अमेरिका। ईरान में खणी पियो वञे उहो त बर्बाद करे छॾींदो सॼे इसराइल खे। हाणे हुन जेको कल फिगर ॾिनो आहे तेहरान टाइम्स हुनखे रिपोर्ट कयो आहे उहो इहो आहे त ईरान जो हिकु मिसाइल रोकण जे लाइ हुनखे $70 लख जेको आहे सो ख़र्च करणो थो पवे। सही। यानी हुनजो आयरन डोम नाकाम थी चुको आहे। बर्तानिया जा जेके ॿेड़ा आहिनि अमेरिका जा ॿेड़ा आहिनि उन्हनि सभिनि खे क्रॉस करे उते पहुचनि था। हाणे सॼी सूरत जे अंदरि ठीकु आहे उन्हनि जी क़यादत ख़तम थी या ख़ुमैनी साहब जे दौर में बि अमेरिका कराई हुई। अमेरिका हिननि खे 8 साल इराक जी जंग में जेको आहे सो शामिल करायो सदाम हुसैन जे ज़रिए ऐं पोइ सदाम जो जेको हाल अमेरिका कयो उहो सभिनि जे साम्हूं। सची ॻाल्हि इहा आहे त अमेरिका कंहिंजो बि दोस्त कोन हूंदो आहे इवन असांजो बि कोन्हे। हिन जंग में असल में जेकॾहिं इहा वधे थी त तव्हां बिलीव कयो पाण जे लाइ वॾो प्रॉब्लम आहे। हुनजो सबबु इहो आहे त पाण जी मईशत ओधर जी मईशत आहे वेंटिलेटर ते आहियूं पाण हाल में बि सियासी मामला पंहिंजा तमामु घणा ख़राब आहिनि। हाणे हिन सॼी सूरत हाल में इंडिया ऐं इसराइल इहे जेको आहे सो हिक ई सिके जा मुक़ाम आहिनि। पाण जे लाइ प्रॉब्लम वधी वेंदा। हुते त ठीकु आहे उन्हनि वटि पंहिंजी जेका बि जहिड़ी मईशत आहे ईरान जी ऐं उनखे जंहिं अंदाज़ सां अमेरिका हुनखे सप्रेस कयो बिल्कुलु मजबूर कयो उनजे बावजूदि उहो हली विया आहिनि 40 साल खां बिल्कुलु ऐं हाणे वधी वेंदा। ऐं हीअ जेको हिन जी रिजीम चेंज वारी बेवकूफ़ी आहे जेका आहे कोशिशि लीबिया जो बेड़ो कयो सूडान जो कयो सोमालिया जो इराक जो कयो अफगानिस्तान जो कयो इराक जो कयो। सारी ॻाल्हि इहा आहे कि असल में हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जी आहे त ही हथियारनि जा वॾा वापारी हे आहिनि। हिननि खे जेसि ताईं जंगियूं न हूंदियूं तेसि ताईं हिननि जा कारखाना हलंदा कोन। हाणे $1000 जो अरबन मुआइनो कयो इहे हथियार हुनखे खपंदा। हिन सां प्रॉब्लम इहो आहे त हिन ख़िते में जेकॾहिं ईरान जी हैसियत ॾिसो न हिन वक़्तु ईरान जी हैसियत तमामु घणी मथे हली वई आहे। हिननि चाहियो थे त असां ईरान खे झुकाए पंहिंजे शर्तनि ते हुन सां ॻाल्हायूं जेको ईरान ॿुधण जे लाइ तयारु न आहे। ऐं ईरान हाणे जेकॾहिं आख़िरी हद ताईं हलियो थो वञे त इहो सोचणु घुरिजे त हू कंहिंखे कोन बख़्शंदो। जॾहिं माण्हू चवंदो आहे मरता क्या न करता पोइ हिनखे जेको हूंदो उहो आख़िरी ऑप्शन कंदो जीअं असां कयो इंडिया सां। सो ही जंग जेको आहे कॾहिं ख़तरनाक थिए पई पर हिन में चाइना ऐं रशिया जो जेको रोल आहे उहो वॾो फ़ैसिला खणो। इन करे त जेकॾहिं इहो रोल चाइना ऐं रशिया अदा करे नथा कनि त पोइ सूरत हाल वधीक ख़राब थींदी। ऐं जेकॾहिं जंग जे अंदरि पाण अची काइदा पवनि सिफारिशकारी नाकाम थी थिए त पोइ इहा वार वधी वेंदी। जीअं मां चयो पिया न वधी वेंदी मां मुराद माना अमेरिका सिधी रीति में हिस्सेवार थी वेंदो या नेटो जा जेके अलाई आहिनि उहे सभु इन जो हिसो थी वेंदा। जेकॾहिं ईअं थिए थो त ज़ाहिर आहे ईरान जी एतिरी कैपेसिटी त कोन्हे जो उनजो मुक़ाबिलो करे सघे त पोइ कीअं था ॾिसो ईरान जी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते जेके पाड़ेसरी मुल्कनि में वरी अमेरिका जा अॾा आहिनि उते छा ईरान डायरेक्ट पोइ अटैक कंदो छा कंदो जीअं लास्ट ऑप्शन जीअं मां ॻाल्हि कयो पिया। अमेरिका त ॾिसो न अमेरिका खे त मेरी बहाना घुरिजनि छा न उहो बगड़ वारो कमु आहे। मथां खां बि पाणी पे पीतनि बकरी खे चई तूं मुंहिंजे पारू तो पाणी छो थी ॾियो त हेठि आहियां तूं मथे मेरी बहाना था घुरिजे न। असल ॻाल्हि इहा आहे त कल सुबुह चयो आहे त तेहरान ख़ाली कयो ऐं शाम जो चवे थो त गैर मशरूत सरेंडर कयो। मूंखे ॿुधायो त दुनिया में को नॉर्मल क़िस्म जो माण्हू बि अहिड़ी ॻाल्हि कोन कंदो आहे जेको ही करे थो ऐं ही बिल्कुलु नॉर्मल माण्हू कोन्हे। ऐं उनजो सबबु इहो आहे नॉर्मल इन सेंस में असांखे नथो लॻे त असां अख़लाक़ियात ॻोल्हींदा आहियूं शयुनि जी। मूंखे ॿुधायो त कंहिं मुल्क जे सुप्रीम लीडर खे तव्हां क्लियर ट्वीट जे ज़रिए दुनिया खे ॿुधायो त असां क़त्ल करे सघूं था पर कहीं कंदासीं कोन फ़िलहाल कोन कंदासीं ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ईरान जो जेको सुप्रीम लीडर आहे उहो सिर्फ़ु ईरान जो सुप्रीम लीडर कोन्हे दुनिया जे अंदरि जेका शिया आबादी आहे उनजो बि हू रुहानी पेशवा आहे यानी सॼे वर्ल्ड में। ऐं को इएं कोन्हे त शिया जेका आबादी आहे उहो बि हिते ख़ामोश थी वेंदी। इहो वॾो हिकिड़ो ढचो पैदा थींदो सॼी दुनिया में। ऐं एक्चुअल हिननि खे वारो इहो पियो पए। हाणे हिन में जेका सूरत नई
अॼु जेका आयतुल्ला खामनाई तक़रीर कई आहे उनमें जेके अरब आहिनि उन्हनि जे लाइ नओं इम्तिहान पैदा थी वियो आहे। ॾिसो सऊदी अरब पंहिंजा सॼा पुराणा नज़रिया विथड्रॉ करे हिकिड़ो जदीदियत ॾांहुं वञणु शुरू थियो, मुल्क खे तरक़ी ॾियणु शुरू कई। हुन अमेरिका खे राज़ करण जे लाइ $600 अरब जो मुआइदो कयो। कतर नई ट्रैक ते पियो वञे, इवन दुबई वञे पियो। इहे सभई उहे मुल्क आहिनि जिन जो एजेंडा सदाईं मज़हब रहियो आहे। असां जहिड़ा मुल्क आहिनि उते हिननि उहे हुननि जी मार्केट बि जिते हुननि जूं प्रॉक्सीज़ हलंदियूं हुयूं, पर उहे आहिस्ते आहिस्ते इन मां निकिता आहिनि। अमेरिका वरी वापसि हिननि खे खेले अचे थो। कल जेको चाइना वारी हलियो आहे, चाइना जे प्रेसिडेंट जे हवाले सां जेका बयानु हलियो आहे, जंहिंजी अञा ताईं मूंखे तस्दीक नज़र कोन आई आहे, पर उनजी तरदीद बि कोन थी। हुन चयो त दुनिया अमेरिका खां सवाइ हली सघे थी। सही। हा, त हाणे मक़सदु इहो आहे त जेकॾहिं अमेरिका खां सवाइ हली सघे थी ऐं चाइना हिन में जेकॾहिं विच में अची थो वञे त अमेरिका जे लाइ पोज़ीशन घणी ख़राबु थींदी। इन करे त इसराइल ॾिसो ईरान वारा जेके आहिनि उनजी हिकिड़ी 90% जेका शिया आबादी आहे उहे पंहिंजे अक़ीदे जे करे हर साल असीं ॾिसूं था आशूर ते, अरबईन ते, सभनि ते उहो हुसैन जे रौज़ में उनखे सिराज पेश करण जे लाइ पंहिंजे जिस्म ते ॾिसणु जीअं त हू जेकॾहिं इन दुश्मनी खे अची विया उहो छा नथो करे सघे। सही। सो ही सची ॻाल्हि इहा आहे त आउं ज़ाती तौर ते इन मुला रिजीम जेका आमरियत आहे ईरान में उनजो का हामी न आहियां, पर इन बुनियादनि ते इसराइल जी हिमायत नथी करे सघिजे। बिल्कुलु। कोई ईरान रज़ा शाह पहलवी जो पुटु आहे उनखे तव्हां रिजीम चेंज करे ॾींदो, सुभाणे पोइ असांजे मुल्क में अची कंदो, कंहिंखे बि इजाज़त नथी ॾेई सघिजे। ठीकु आहे, ज़िंदगी ॾींहं जी आहे, उहो को इशू न आहे, पर जेकॾहिं कंहिंखे बदमाशी जी इजाज़त ॾेई छॾिजे पोइ त जेके वणंदो हुनखे खाईंदा वेंदा। ईअं ई आहे। बिल्कुलु जेका अवां ॻाल्हि कई त हिकिड़ो त सऊदी जेके बि इहे ख़लीजी मुल्क आहिनि उन्हनि जे लाइ त इम्तिहान आहे, पाकिस्तान जे लाइ केॾो वॾो इम्तिहान आहे। असांजा बॉर्डर्स मिलनि था, जेकॾहिं उते रिजीम चेंज थिए थो, इसराइल नवाज़, अमेरिका नवाज़ लाबी अची वेहे थी, इंडिया सां मामला ऑलरेडी ख़राबु, अफ़गानिस्तान में एतिरा के बहितर कोन्हनि, त पोइ पाकिस्तान जी कंडीशन ऐं अॼु जेका वरी मुलाक़ात अहम थिए पई डोनाल्ड ट्रम्प साहिब सां, फील्ड मार्शल साहिब जी, उनखे कीअं था ॾिसो मौजूदा तनाज़ुर में? मुंहिंजो अॼु मौक़िफ़ इहो आहे कि हीअ जेका जंग आहे ऑलरेडी पहिरीं प्लान थियल आहे। हाणे हुनजूं कड़ियूं पाण हीअं मिलाए सघूं था त तव्हां ॾिसो न हिन नेटो खे फारिग कयो ट्रम्प, ठीकु आहे, ऐं हुन सौदेबाज़ी कई यूक्रेन सां $500-600 अरब जी मादनियात असांखे ॾियो, असां हुते पंहिंजा अॾा ठाहियूं, रशिया त हुते अटैक कोन कंदो। हिन चाइना सां यानी डेमोक्रेटिक फोर्सिस सां हिन फिटायो आहे ऐं जेके आमिर फोर्सिस आहिनि उन सां ठाहियो आहे, पर इहो असल में हिन जो आरज़ी प्लान आहे। उतां खां पोइ छा थो करे, वरी अचे थो मिडल ईस्ट में, उते हिन दौरा कया आहिनि ऐं पंहिंजो हथियार खपाइण जा सभु मुआइदा कया आहिनि। सही। उन खां पोइ मिडल ईस्ट में जेके बि ईरानी अमेरिकन फौजी हुआ उनमें उहे एवरेज 30,000 हूंदा आहिनि, उहे 40,000 थी विया। उनजी फैमिली खे हिननि उतां कढियो आहे ऐं हिननि ॾिसो पंहिंजी जेका फौज जी 250 साल जेको इंडिपेंडेंस डे हुयो उनमें जेको प्लान कयो आहे, असांजो फील्ड मार्शल वियल आहे। ज़ाहिर आहे अॼु जेका मुलाक़ात आहे उनमें इहो ई मामिलो डिस्कस थींदो आहे। इन करे त पाकिस्तान एटमी कुवत आहे, हुननि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पाकिस्तान वटि एटमी असेट्स हुजनि, पर ज़ाहिर आहे त असांजी उहा मजबूरी आहे, असांखे उहे रखणा पवंदा। असां कंहिं सूरत में इंडिया जी मौजूदगी में उहे विथड्रॉ नथा करे सघूं। जो सबबु इहो हो त हे जेका हाणे में जंग थी उनमें इन शइ जी रियलाइज़ेशन थी आहे त इहे हथियार तव्हां वटि न हुजा त शायदि इंडिया तव्हांखे वेड़ियो। बिल्कुलु, पर सर माज़ी में जीअं पाण ॾिसूं पिया मुशरफ साहिब जे दौर में जॾहिं अफ़गानिस्तान में अमेरिका आयो त असांखे सिधी हिकिड़ी धमकी हुई जेको असांखे ॿुधायो वियो त या असांजो साथ ॾियो तव्हांखे या पथर जे दौर में तब्दील करे छॾींदासीं। त अॼु वारी मुलाक़ात में बि ईरान जे तनाज़ुर में का अहिड़ी डिमांड थींदी, का फैसिलिटेशन असांखां घुरी वेंदी, छा थींदो उहो सम्झणु पिया चाहियूं। असल में मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सेंसिटिव मामिलो आहे। इहो मामिलो फील्ड मार्शल खे पार्लियामेंट खे छॾणु घुरिजे। इन करे हुनखे ॿुधाइणु घुरिजे त असां वटि पूरो हिकिड़ो डेमोक्रेटिक सिस्टम आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त अमेरिका खे नथो ॿुधाए सघिजे, पर हुनखे ॿुधाए सघिजे थो त असां वटि हिकिड़ो पूरो सिस्टम आहे ऐं उन वटि असीं ॻाल्हि रखंदासीं। छो बि ॻाल्हि इहो ज़रूरु कंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेकॾहिं ईरान में कुझु थिए थो त इन जा ख़तरा जा जेके आहिनि नुक़सान उहे असांखे भोगणा पवंदा। अफ़गानिस्तान तव्हांजे साम्हूं आहे, उनजा नतीजा असां भोॻियूं था।
ऐं इन सॼी सूरत हाल जे करे असीं अञा ताईं हुन मां नथा निकिरी सघूं। हिकिड़ा जेके कल्ह असांजा ॿार यानी असां हुनखे पंहिंजा लाडला ॿार चवंदासीं, अॼु असांजा जानी दुश्मन तालिबान, ठीकु आहे। त हाणे इहा सॼी सूरत हाल सभिनि जे साम्हूं आहे। सो असां ईरान त ॾाढी ॾुखी पोज़ीशन में आहे, पर असां बि तमामु घणे पोज़ीशन में आहियूं। छाकाणि जेकॾहिं ही ईरान में अची थो वञे त पोइ पाकिस्तान जे लाइ तमामु घणी ॾुखी सूरत हाल हूंदी, तमामु घणी। ऐं इन में पाकिस्तान खे स्टैंड वठिणो पवंदो। ज़ाहिर आहे हुनजे लाइ असांखे कारकर्दगी पे करणी पवंदी, पर जेकॾहिं असीं हिकु दफ़ो या करे था वञूं त शायदि मुमकिन आहे त सूरत हाल ते निकिरी वञूं। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त तेहरान में जेके मूसाद पंहिंजा माण्हू छॾिया, फिट कया, ऐं उनजे नतीजे में जेका सूरत हाल पाण ॾिठी, पाण वटि बि साॻी सूरत हाल अथो। सो ख़ुदा पनाह ॾे इन ॻाल्हि खां। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ी ॿी सूरत हाल आहे, पर ज़ाहिर आहे पाकिस्तान हिकिड़ो प्रॉपर कंट्री आहे, ईरान खां वधीक बेशक हिते आमरित आहे, पर हुनमें बि हिते अञा बि हुनखां वधीक पाण बहितर आहियूं ईरान खां। हू माशी हवाले सां कोन आहियूं, ऐं क़ौमनि जी अख़लाक़ियात हूंदी आहे उन हवाले सां बि कोन आहियूं, पर बाक़ी कुझु मामलात आहिनि हुनमें चई सघूं था बहितर आहियूं। पर ज़ाहिर आहे असीं आयतुल्ला खामनाई वांगुरु हिते नथा रही सघूं, ऐं असां में हिकिड़ी ज़रूरत बि कोन्हे जो हुनखे चऊं त तव्हां बस जे आख़िरी कतरे ताईं वरी पाकिस्तान वटि स्ट्रॉन्ग क़िस्म जी आर्मी आहे जेका शायदि ईरान वटि आहे। सूरत हाल आहे, पर सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे, तमामु घणी। ठीकु, वॾी महिरबानी अब्दुल रज़ाक खत्री साहब। ऐं बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं रिजीम चेंज थिए थो या अमेरिका नवाज़ इसराइल नवाज़ का लॉबी ईरान ते हावी थी वञे थी, त पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान जे लाइ हिकिड़ा मसइला साम्हूं नज़र अचनि पिया। ऐं जीअं अफ़गानिस्तान वार जो असीं मिसाल ॾियूं पिया त 9/11 खां पोइ दुनिया में त अमन थी वियो, उनखां पोइ को वॾो अटैक असांखे अमेरिका में नज़र कोन आयो, कंहिं उनजे इतिहादी मुल्क में को वॾो हमिलो कोन थियो। पर पाकिस्तान अॼु ताईं उहा जेका दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जो हिसो थियो, उनजो नतीजो पाकिस्तान अञा ताईं भोगे पियो। मुख़्तलिफ़ सूबनि में जेका अमन मानी सूरत हाल आहे, ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, उहा पंहिंजे साम्हूं आहे। TTP हुजे या ॿिया मुख़्तलिफ़ जेके वेढ़ाक ग्रुप आहिनि, मुसलसल हमला कनि पिया। सो अमेरिका सुख सां वेठो आहे, उन जंग जो हिसो थियण जो नतीजो अॼु बि पाण भोगियूं पिया। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हिन जंग में बि ईअं थिए थो त पोइ उनजा नतीजा किथे पहुचंदा, असांखे छा कुझु बर्दाश्त असांखे करिणो पवंदो। ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो सोचींदे बि ॾाढो ख़तरनाक लॻे थो। हिते वक़्तु थिए थो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं इसराइल ईरान जंग ऐं ख़ासि तौर ते अमेरिका जी धमकी ऐं उनखां पोइ आयतुल्ला अली खामनाई जो जेको बयानु आयो आहे उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ। जी नाज़ ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार। इसराइल ईरान जंग ते ई पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया। सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार गोहर भट्ट साहब जेके आहिनि उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। भट्ट साहब बहुत शुक्रिया, आपने हमारे लिए वक्त निकाला। किस तरह देखते हैं सर इसराइल ईरान जंग जिस तरह बढ़ती हुई नज़र आ रही है, ट्रंप साहब की धमकियाँ हम देखते हैं, फिर आयतुल्ला अली खामनाई साहब का आज उनको जवाब, उन्होंने वाज़े कह दिया है कि हम सरेंडर नहीं करेंगे, और उन्होंने कहा है कि अगर अमेरिका इस जंग में फरीक बनता है तो उसको नाकाबिल तलाफ़ी नुकसान होगा। तो ये जो जंग है कितना आगे बढ़ती हुई आपको नज़र आ रही है सर? जी बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी। मामला ये है कि ये जो जंग है इसराइल और ईरान के दरमियान, ये डे फर्स्ट से सबको सारी दुनिया को मालूम है कि इसराइल जो है वो एक नाजायज रियासत है, और ये नाजायज रियासत जो है इसका क़याम सिर्फ अमेरिका, बरतानिया, फ्रांस, ये जो मुल्क दुनिया के 5 बड़े हैं उनकी वजह से ये मौजूद है। बाहर उन्होंने जो हमला किया वो सारे का सारा हमला जो है वो सिर्फ अमेरिका की आशीर्वाद का नतीजा है। लेकिन मैं आपसे गुजारिश करूँ कि जिस तरीके से ईरान ने अब तक रिस्पॉन्ड किया है इस जंग में, और जिस तरह से वो डट के खड़ा है, तो ये दुनिया इस बात को एक्सपेक्ट नहीं कर रही। जिनका ख्याल था कि ईरान 1 या 2 दिन के अंदर ढेर हो जाएगा, लेकिन ईरान जो है उसने दुनिया की तवक्कुआत से ज्यादा जवाब न दी, या अपनी सलाहियतों का जो है ना वो एक दुनिया को नमूना पेश किया है। बिल्कुल। आज इसके अंदर एक बड़ी डेवलपमेंट हुई।
और डेवलपमेंट ये हुई है कि रशिया जो है वो इस मामले के अंदर कूद आया और उसने, उनकी वजारत खारजा ने ये बयान दिया है कि जो अमेरिका है वो इसराइल को असला देना तो बड़ी दूर की बात, इसके बारे में सोचने से भी भाग रहे। इसका मतलब यह है कि रशिया ने अब मिडिल ईस्ट के मामलात में बराह रास्त दखलंदाजी शुरू कर दी है। और अब मुझे लगता है कि अमेरिका जो है वो ये ईरान पर हमले के हवाले से आगे नहीं बढ़ेगा। वैसे भी मैं गुजारिश करूं कि अमेरिका का जो आइन है बड़े वाज़ेह तौर पर ये बात लिखी हुई है कि अमेरिका अगर किसी मुल्क के खिलाफ जंग में जाएगा तो उसकी मंजूरी वो कांग्रेस से लेगा, यानी उनकी पार्लियामेंट है वो उसकी मंजूरी देगी। प्रेसिडेंट अकेला इस बात का फैसला नहीं कर सकता। तो ये एक बहुत अहम नुकता है और इसको लेकर वहां पर बकायदा एक शोर मच रहा है, लोग इस पर बात कर रहे हैं कि ट्रंप साहब को दुनिया में अमन कायम करना है तो ये जंग की तरफ किधर चल रहे हैं। बिल्कुल ये सूरत हाल है जिसमें मेरा ख्याल है कि अब अमेरिका जो है वो इस जंग के अंदर उस तरह से आगे नहीं बढ़ेगा। ठीक, बिल्कुल आपने सही फरमाया। हम इलेक्शन कैंपेन देखते हैं तो उन्होंने कहा था कि ग्रेट अमेरिका अगेन, दुनिया से जंगों का खात्मा मैं करूंगा, हमारी तरजीह सिर्फ अमेरिका होगी। तो जिन लोगों ने ट्रंप साहब को वोट दिए होंगे वो भी तो वहां पर सवाल उठा रहे होंगे कि 6 महीने के अंदर अंदर ये क्या हो गया, आप तो दुनिया से जंगें खत्म करने आए थे, एक जंग का हिस्सा बनने जा रहे हो। और रशिया का आपने जैसे हवाला दिया तो चीन के प्रेसिडेंट से मंसूब एक बयान भी कल से चल रहा है कि दुनिया अब अमेरिका के बगैर भी आगे चल सकती है, बढ़ सकती है। तो इसको भी क्या हम इस तनाजुर में देख सकते हैं? देखिए मामला यह है कि जो चीन के प्रेसिडेंट के हवाले से मंसूब ये बयान चल रहा है वो एक्स के ऊपर एक अकाउंट बना हुआ है और वो ब्लू टिक वाला अकाउंट है, यानी वो वेरीफाइड अकाउंट को कहा जाता है। लेकिन अब जब से एलोन मस्क ने एक्स को खरीदा और ट्विटर को एक्स कर लिया उसके बाद से डॉलर सारा कुछ है वो $10-12 लेते हैं महीने का और जिसका अकाउंट ब्लू टिक वाला कर देते हैं। ठीक है, तो लिहाजा ये अब ये कंफर्म नहीं है कि वो प्रेसिडेंट शी का अकाउंट है या नहीं है, इसलिए वो उस बात पर अभी तक शको शुबे का इजहार किया जा रहा है। मैंने भी अपने तौर पर कोशिश की थी कि मैं चाइनीज से ये मामला पिकअप करूं और मालूम करूं कि ये उनका अकाउंट है कि नहीं है, लेकिन अभी तक मुझे उस तरफ से कोई इसकी कंफर्मेशन नहीं आई। तो लेकिन इस बात को एक साइड पे रखते हुए अदरवाइज देखा जाए तो चाइना के ईरान के अंदर इंटरेस्ट मौजूद है। चाइना $400 बिलियन की वहां पर इन्वेस्टमेंट का इरादा रखता है। चाइना वहां से सबसे ज्यादा तेल खरीदता है। अगर वहां पर इसराइल का कब्जा हो जाता है या रजीम चेंज जैसा कि इसराइल कह रहा है और जैसा कि जो अमेरिका की बॉडी लैंग्वेज से लगता है कि रजीम चेंज की तरफ वो जा रहे हैं, तो अगर ये होता है तो सबसे ज्यादा नुकसान ईरान के अवाम के बाद वो चाइना को होगा, क्योंकि वो तो वहां से सस्ता तेल खरीद रहा है और उससे वो बिजली पैदा करता है, दीगर अशिया पैदा करता है और वो दुनिया में बेच कर पैसे कमाता है। तो इसलिए ये चाइना जो है ना बाहर वो इस जंग से ज्यादा देर दूर नहीं रह सकेगा। तो चीजें कहीं ना कहीं उनके मुफाद के खिलाफ जा रही हैं। सही। और चीन भी जाहिर सी बात जैसे आपने कहा कि हमारी भी बॉर्डर भी उनसे लगती है और हमारे भी बहुत सारे मफादात भी कहें कुछ जो है। चीन तो देखिए ना सर, चीन तो साडा दे भरा है ना सर। चीन के साथ तो हमारे जो ताल्लुकात हैं, जो हमारे मामलात हैं, वो तो दुनिया की जितनी सफारतकारी उससे बिल्कुल डिफरेंट है। नहीं, ईरान से भी तो हमारे है ना सर, बॉर्डर भी लगता है, मजहबी हवाले से भी के ताल्लुकात बाहर नहीं है, ये बात अपनी जगह पे है। अभी रिसेंटली जब ईरान का हुआ हमारी इंडिया के साथ जंग हुई तो ईरान के वजीर खारजा वहां पर मुआहदा कर रहे थे। ठीक है, तो वो हमारे वो बोले मामला तो बाहर नहीं है जो चाइना के साथ। दुनिया में पाकिस्तान और चीन की जो दोस्ती है ना सर, उसकी मिसाल और कहीं नहीं मिलती। ये बात बड़ी क्लैरिटी के साथ समझ लेनी चाहिए। इसी तरह सऊदीया के साथ जो दोस्ती है पाकिस्तान की, वो भी एक मिसाली दोस्ती है। पाकिस्तान जो है वो दुनिया आलम इस्लाम का वाहिद मुल्क है जो एटमी कुव्वत है। बिल्कुल। और रिसेंटली जिस तरीके से हमने साबित किया है इंडिया को, हमने जो नाको चने चलवाए हैं, उससे ये बात साबित होगी दुनिया के ऊपर कि अगर इस खित्ते के अंदर अमन कायम रखना है या इस खित्ते के अंदर किसी चीज को डील करना है तो उसमें पाकिस्तान को शामिल करना लाजमी है। इसलिए पाकिस्तान का एक रोल है, ये बात अपनी जगह पर मौजूद है। लेकिन अगर ये कहें कि जनाब हमारे जो मामला था, तो हमारे साथ तो ईरान ने मिसाइल का हमला भी किया था पाकिस्तान पे, आपको याद होगा।
बिल्कुल ठीक है? नहीं, तो चीजें जो है मैं ना ये वो समझना चाह रहा था कि खुदा न खासा जैसे different आपने है। कहा ना वो रिजीम चेंज और इसराइली लॉबी अमेरिकन लॉबी अगर ईरान में आ जाती है इंडिया के मामला, तो फिर हमारे लिए क्या मसाइल हो सकते हैं। और साथ ही साथ मैं आपसे समझना चाहूंगा आज जो फील्ड मार्शल साहब की मुलाकात हो रही है सैयद आसिम मुनीर की ट्रंप साहब से, तो इस सारे तनाजुर में इस मुलाकात को आप कैसे देख रहे हैं, इसकी कितनी इंपॉर्टेंस है सर? देखिए, ये मुलाकात 2-3 हवालों से बहुत है। जी पहली बात तो ये है कि ये पाकिस्तान के पहले फौजी सरबराह हैं जो बतौर फौजी सरबराह के वो मिल रहे हैं प्रेसिडेंट ऑफ अमेरिका से, और प्रेसिडेंट ऑफ अमेरिका ने उनको लंच पर बुलाया है। इससे पहले मुलाकातें हुई, मतलब जनरल यूब की मुलाकात हुई, वो भी फील्ड मार्शल थे, लेकिन वो साथ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान भी थे। ठीक है। इसी तरह जो जनरल जिया था उसकी भी मुलाकात हुई, लेकिन जनरल जिया भी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान था तब मुलाकात हुई। इसी तरह जनरल मुशर्रफ की भी हुई, लेकिन वो भी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान था। तो ये बात जो है ना, ये बहुत अहम है कि वो फौजी सरबराह हैं और जो प्रेसिडेंट ट्रंप है उन्होंने उनको लंच पर मदऊ किया। एक बात ये। दूसरी बात ये है, ये जो ईरान इसराइल एक झगड़ा चल रहा है, इस झगड़े में आप अब पाकिस्तान की जो अहमियत है ये 10 मई के बाद से वो बिल्कुल एक डिफरेंट हमारी पोजीशन है। अब हमें कोई भी दुनिया का मुल्क जो है वो हमारी बात को निगलेक्ट नहीं कर सकता। तो क्योंकि हमने साबित किया है कि हम इस खित्ते में एक सबसे बड़ी कुव्वत हम है, इंडिया नहीं है। तो लिहाजा ये जो बात है ना, इसको सारी दुनिया समझती है। इसीलिए ये जो आज की मुलाकात होने जा रही है इसकी बहुत अहमियत है। और अगर आप नोट करें तो इंडियन मीडिया जो है, जिसको गोदी मीडिया कहते हैं, नरेंद्र मोदी की गोदी में बैठा हुआ मीडिया, वो सारे के सारे जो राग अलाप रहे हैं और जो चीखें मार रहे हैं कल से, वो सिर्फ इसीलिए मार रहे हैं कि जो वो उनकी लॉबी थी वो सारी की सारी नाकाम हो गई। और उसी गोदी मीडिया में ये भी खबरें चल रही हैं कि अमरीकी इंतजामिया ने मोदी साहब से भी राब्ता किया कश्मीर पाकिस्तान के मसाइल के हवाले से, लेकिन उन्होंने इनकार कर दिया। ये भी खबरें चल रही हैं। नहीं, वो देखिए, वो खबरें मुझे पता है इस बात का कि उनका जो सेक्रेटरी खारजा है उन्होंने राइटर्स को ये बयान दिया है। लेकिन मैं आपसे गुजारिश करूं कि वो ये दिया क्यों गया वो इसलिए दिया गया है क्योंकि मोदी के ऊपर बहुत ज्यादा प्रेशर है वहां की जो लोकल पॉलिटिक्स है उसका। क्योंकि वो कहते हैं ऑपरेशन दूर करने निकले थे, वहां से आप उल्टा जो है ना वो मतलब वो क्या वही गोड़ बांधते हैं धागा जब शादी होती है तो वरमाला पहनते वापस। ठीक है। तो इस तरह का उनके खिलाफ पूरा एक सीन बना हुआ है। वहां पर जो राहुल गांधी हैं और दीगर अपोजिशन की जमातें हैं वो उनके ऊपर पूरी चढ़ाई की गई। मोदी की पोजीशन पॉलिटिकली वहां पर बहुत कमजोर होगी। तो इसने अब ये एक तरीकाकार अख्तियार करके अपने आप को पॉलिटिकली एक ऑक्सीजन लगाने की कोशिश की है, लेकिन मैं नहीं समझता कि इसके बावजूद मोदी की पोजीशन बेहतर होगी। ठीक, बहुत शुक्रिया भट्ट साहब, आपने हमारे लिए वक्त निकाला। गोहर भट्ट साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, तर्ज़ निगार आहिनि, उन जो मौक़िफ़ जेको आहे अवां जे साम्हूं आहे। हाणे ॾिसूं था ही सूरत हाल जेका आहे किथे दंग करे थी। जॾहिं शुरूआत में ही ईरान इसराइल जंग शुरू थी त ट्रंप जा बयान इहे हुआ त जंग बंदी थियणु खपे ऐं उन्हनि चयो पिए त उन में हू किरदारु अदा कंदा। हुननि मिसाल पे ॾिना जीअं इंडिया ऐं पाकिस्तान विच में हुननि जंगबंदी कराई, ईअं इसराइल ऐं ईरान जे विच में हू जंगबंदी कराईंदा। शुरूआत में हुननि जा इहे बयान जेके रिकॉर्ड ते आहिनि, कल्ह खां वठी उनजो जेको ही लहजो आहे, मौक़िफ़ आहे, बयानियो आहे, उहो मुसलसल असांखे तब्दील थियल नज़र अचे थो। हाणे हू मुसलसल धमकियूं बि ॾियनि था। हू चवंदा त हुननि जंगबंदी जी ॻाल्हि न आहे कई, ईरान सां ॻाल्हियूं करण जे मूड में हू न आहिनि, खामनई खे टारगेट करण जूं बि धमकियूं ॾियनि पिया, सिधी रीति इन जंग जो हिसो थियण जूं बि ॻाल्हियूं कनि पिया। सो इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त छा अमेरिका सिधी रीति इन जंग जो हिसो थींदो, छाकाणि त अॼु इहे ख़बरूं बि हलियूं आहिनि या हलायूं वियूं आहिनि त उन्हनि जा जेके जदीद जंगी जहाज़ आहिनि उहे ख़लीजी मुल्कनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। उहे छो पिया अचनि, छा कंदा, ऐं जेकॾहिं वाक़ई उहे हिन जंग जो हिसो थियनि था त पोइ ईरान जो रद्द अमल छा हूंदो। जेके पाड़ेसरी मुल्कनि में उन्हनि जा फ़ौजी अॾा आहिनि, छा हुननि खे निशानो बणाईंदा? छा ईरान वटि एतिरी कैपेसिटी आहे जो हू अमेरिका जो मुक़ाबिलो करे सघे? ऐं जेकॾहिं नथो करे सघे त पोइ ईरान किथे पहुचंदो? ऐं जंहिं बि कंडीशन में ईरान जेकॾहिं पहुचे थो त उन जा हिन ख़िते ऐं स्पेशली पाकिस्तान ते केतिरा असर पवंदा? ईंदड़ ॾींहंनि में पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अलाए निगहबान।